सॼी सिंध जे ॿियनि शहरनि जीअं मिठियाणी में बि सिंध दरिया मां गैर क़ानूनी 6 कैनाल कढण ख़िलाफ़ सिविल सोसाइटी पारां लाल मस्जिद मिठियाणी खां मेन GM सैद चौक ताईं रैली कढी एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें हज़ारे माण्हू शिरकत कई ऐं सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। ॿधी जो सबूत ॾिनो मुज़ाहिरे जी अॻवानी कामरेड सैफुल्ला मलक, कामरेड हबीब मशहूरी, फयाज़ अली शेख, कामरेड फैसल मस्तुई, कामरेड अली गुल खोकर, रहमान सोलंकी, सराय ग़ुलाम हुसैन मस्तुई ऐं ॿिया करे रहिया हुआ। जॾहिं त मुज़ाहिरे में सिविल सोसाइटी STP जस्कम SUP पाकिस्तान ख़ासि कली तंज़ीम जा अॻवान, साफ़ी बिरादरी, समाजी अॻवान ऐं हर मकतब फ़िक़े जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत गैर क़ानूनी कैनाल जी अॾावत जी इजाज़त ॾेई सिंध जो सौदो कयो आहे, जेको कंहिं बि क़ीमत में असां क़बूल न कंदासीं। हुननि वधीक चयो त उहे सौदागर असांजी सरसब्ज़ ज़मीन सिंध सोहारी खे बंजर बनाइणु चाहिनि था। हिन वक़्त बि सिंध दरिया में पाणी जी शदीद खोट आहे, लेकिन असां पंहिंजे नंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणंदा आहियूं। ॿिए तरफ़ हुननि हुकूमत खे चेतावनी ॾींदे चयो त जेकॾहिं इहो गैर क़ानूनी फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त पंजाब जा हर रस्ता बंदि कंदासीं ऐं वसीअ तरीन एहतजाज जी तहरीक हलाई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।